खबरों ने अपडेट के सिलसिले के वधाईंदे चूहड़ जमाली मां शाहिद हुसैनी की रिपोर्ट है तो ज़िले वापारी एसोसिएशन सजावल की अहम गॾिजाणी चूहड़ में वापारी एसोसिएशन के ऑफिस से ज़िले सदर हाफिज़ रियाज़ मेमन की सदारत हेठ मुनाकिद कई वही है, जैमें ज़िले के मुख्तलिफ़ शहरन से ताल्लुक़ रखंदड़ वापारी अगवानन अहदेदारन वॾी अंग में शिरकत कई। गॾिजाणी दौरान ज़िले के वापारन के पेश ईंदड़ मसलन, कारोबारी सरगर्मियन, अमन अमान की सूरत हाल, वापारन के तहफ़ुज़ बाबत तफ़सीली गौर विचार किया वियो। इजलास में ॻाल्हाईंदे ज़िले सदर हाफिज़ रियाज़ मेमन जो चवणु आहे त वापारी बिरादरी की गॾियल जदोजहद, इत्तेहाद ऐं ज़िले इंतज़ामिया ख़ास तौर ते डिप्टी कमिश्नर सजावल ऐं SSP सजावल जे बेहतरीन साकार सबब ज़िले में अमन अमान की सूरत हाल अॻु जी भेट में काफ़ी हद ताईं बहितर है, जंहिंजा मुस्बत असर कारोबारी सरगर्मियुनि ते पिया आहिनि। इन वधीक चयो त वापारी बिरादरी के दरपेश केतिरा ई मसला इंसामिया जे सहकार सां हल कया विया आहिनि, जॾहिं त बाक़ी रहियल मसइलनि जे हल लाइ पिणु मुसलसल कोशिशूं जारी आहिनि।